शोभो देरो ॻोठ फ़कीर नादिर अली मंगणे जे रहवासी सजण अली पुट मोहम्मद खान मंगणे जो दाहींदे चयो त असांजे ॾाॾे जी मिल्कियत मां मिलियल हिस्से ते कब्ज़ो करण लाइ असांजे चाचे मोहम्मद अली नादिर सिकंदर नौशाद मंगणे जो वारनि कूड़ा खाता ठहिराया आहिनि। असां ख़िलाफ़ कूड़ा केस कया आहिनि। असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ मथे माण्हुनि मुंहिंजे भलोड़ नस्ल जो शिकारी कुतो मारे छॾियो आहे। हुन चयो त मुख़ालिफ़ असांखे जानी माली नुक़सान पहुचाइण चाहिनि था। असांखे को बि नुक़सान पहुतो त हुन जा ज़िम्मेवार मोहम्मद अली मंगणे जो हिन जा पुट नादिर सिकंदर नौशाद मंगणे जो वारा हूंदा। मुतासिर IG सिंध DIG सफ़र SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो त मुंहिंजे साहदार कुते खे मारींदड़नि ख़िलाफ़ क़दम खणी तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ ॾिनो वञे। सजण अली मुंहिंजो नालो आहे। ॻोठ नादिर फ़कीर मंगणे जे ॻोठ जो आहियां। अॼु असांजी ज़मीन ते पुराणी तकरार ज़मीननि ते केस हलंदा पिया। मुंहिंजो कुतो शिकार जो मारे छॾियो अथनि। कंहिं मारियो आहे? नौशाद नादिर सिकंदर। इहे केरु आहिनि? मंगणे जा। मां अपील थो कयां त SSP खे IG खे त मूंसां इंसाफ़ करे मुंहिंजे शिकार जो कुतो मारे छॾियो। इन करे धमकियुनि ॾियण राति सुबुह कुतो मारे अथनि, सुभाणे असांखे कंहिंखे को मारे वञनि त कुझु नुक़सानु पहुचाइण हुन ज़िम्मेवार उहे। हा, ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिशि था कनि। अॼु सुबुह खां कुतो मुंहिंजो शिकार जो मारे छॾियो। हलोड़ नथो रहे।